गंबट लगे कच्चे जी गोठ उमर पंवर में मामूली गाल ता पंवर बिरादरी जी बिन धुरन में जड़ो लठियों ऐं डंडा लगण सबब नौजवान शायद पंवर कत्ल पोस्टमार्टम लाश वारसन हवाले जवाबदार घर खाली करे फरार केस दाखिल न थी सके। तफ़सील मूजिब गंबट लग गुलूसियाल थाने जी हद कच्चे जे गोठ उमर पंवर में पंवर बिरादरी जे बिन धुरन में मामूली गाल ता जेड़ो थी पियो, जंहिं नतीजे में गैर शादीशुदा 29 साला नौजवान शाहिद अली वल्द अली असगर पंवर मथे में डंडा लगण सबब थॾे ते ई फौत थी वियो। वाक़े बाबत मक़तूल जे पीउ अली असगर पंवर जो चवण हो त ॿिन्ही सोटनि पाण में कुछ ॾींहं पहिरियां मामूली ॾंद चक ॾिना हुआ, जॾहिं त गुज़रियल राति असुरवेल खेसि सॾे चयऊं त अच असांजे घर अची चांहि पी। शाहिद अली जीअं ई संदसि घर पहुतो त जवाबदारनि अज़ीज़ुल्ला पंवर ऐं ग़ुलाम अब्बास पंवर पंहिंजे घर जो मुख्य दरवाज़ो बंदि करे मथसि डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो पुटु थॾे ते ई मारिजी वियो, जंहिंखां पोइ जवाबदार धुर घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। होॾां गुलूसियाल पुलिस जाइ वारदात ते पहुची डाटसन में लाश खणाए गंबट गम्स अस्पताल मां पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले कयो। इन हवाले सां गुलूसियाल थाणे जे SHO मंज़ूर हुसैन झतियाल जो चवण हो त वाक़े जो केस दाख़िल नाहे थियो ऐं वाक़े जो असल कारण बि मालूम नाहे थी सघियो। जवाबदार पिणु फरार थी चुका आहिनि। केस दाख़िल थियण बाद जवाबदार गिरफ़्तार करे वाक़े जो असल कारण पिणु मालूम कयो वेंदो, जॾहिं त मक़तूल जी अमड़ उब ॾारींदड़ रड़ियूं करे लाश खे चंबड़ी कातिलनि खे पिटूं पाराता ॾेई रही हुई। उन मौक़े ते हिन SSP ख़ैरपुर खां मुतालिबो कयो त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। असगर मला, सोच TV, गंबट।